बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम नाज़रीन। दरिया न्यूज़ प्रोग्राम कश्मोर टॉक सां आऊं आहियां सुभान को। नाज़रीन, कश्मोर कंधकोट जो रोड आहे वो कई सालनि खां मुकम्मल तौर ते ज़बून हाल आहे। उन रोड जो जेतोणीकि टेंडर भी थी चुको आहे, पर हिन वक़्त ताईं उनजो कमु शुरू न थी सघियो आहे। पर साॻे टाइम ते कश्मोर शहर में जेको रोड आहे उनजो कमु तक़रीबन 1 महीनो अॻु शुरू थियो आहे। हिन वक़्त ताईं उहो कमु सुस्त रफ़्तारी सबबु हले पियो, जंहिं सबबु हिकु जेके ट्रांसपोर्टर आहिनि उनखे शदीद मुश्किलातुनि खे मुंहुं ॾियणो पए थो। साॻे टाइम जेको शहर जा जेके माण्हू आहिनि, जेके दुकानदार आहिनि, उहे बि सख़्तु ॾुखियाईनि खे मुंहुं ॾियनि पिया। पर जेको ठेकेदार आहे, जेका इंतिज़ामिया इन शइ जी, उन तरफ़ ध्यानु न पई ॾिए। उन सां गॾोगॾु रोड न हुजण सबबु जेको ट्रैफ़िक जा जेके कानून आहिनि उन्हनि ते बि अमल नथो थिए, जंहिं सबबु हादसा रोज़ जो मामूल बणियल आहे। इन सॼे मामले ते असां सां गॾु असांजो जेको महिमान आहे उहो सीनियर सहाफ़ी ऐं जमात इस्लामी कश्मोर जो अमीर आहे अफ़ज़ल अता कलवड़ साहिबु। उहे असां सां गॾु इन प्रोग्राम में। अफ़ज़ल साहिबु, तव्हांजी वॾी वॾी महिरबानी, तव्हां असांजे प्रोग्राम में शिरकत कई। अफ़ज़ल साहिबु, हीउ जेको रोड आहे कश्मोर कंधकोट, इन जो टेंडर बि थी वियो आहे, पर हिन वक़्त ताईं इन रोड जो कमु शुरू न थी सघियो आहे। उन सां गॾोगॾु जेको शहर में जेको रोड जी तामीर जो कमु हले पियो उहो सुस्त रफ़्तारी सबबु हले पियो, जंहिं सबबु शहरनि खे कहिड़ी ॾुखियाई आहे। ऐं जेके शहर जूं सियासी समाजी तंज़ीमूं आहिनि, आख़िर उहे इन मामले ते आवाज़ बुलंद छो नथियूं कनि? बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। सुभान भाउ, महिरबानी, तव्हां पंहिंजे प्रोग्राम में मूंखे घुरायो। सुभान भाई, इहा हिकिड़ी हक़ीक़त आहे, हिकु जेकी NH आहे उनजो हिकिड़ो दोहरो मयार आहे। सिंध में उनजो मयार अलॻि आहे, पंजाब में उनजो मयार अलॻि आहे। ऐं तव्हां सिंध जा रोड ॾिसंदव, हीअ त असां कश्मीर जी ॻाल्हि कयूं था, असां कश्मीर जा आहियूं, लेकिन अंदरूनी पूरी सिंध में तव्हां ॾिसंदव त इहे रोड बिल्कुलु ख़स्ता हालत में आहिनि। तव्हां देरामोड़ खां वठी मुरीशाख ताईं ॾिसो, नेशनल हाईवे आहे, हालांकि डबल रोड हुजणु घुरिजे हा, लेकिन सिंगल रोड जी जेकी हालत आहे न, पंजाब जे मां सम्झां थो लिंक रोडनि खां बि वियल आहे। ऐं अहिड़े नमूने तव्हां अचो कश्मोर खां वठी कंधकोट ताईं जेके असांजा रोड आहिनि, नेशनल हाईवे वारनि जा या इन्हनि जा इंडस हाईवे वारनि जा, उन्हनि जी जेकी हालत आहे बिल्कुलु ज़बून हालत आहे। हर 2, 3, 4 महीने रिपेयर कंदा आहिनि या टेंडर जेके थींदा आहिनि त उन बल्कि 6 महीना ई मां नथो सम्झां उहे रोड असां वटि हलनि था। ऐं हिन वक़्तु जेको रोड ठही रहियो आहे शहर जे अंदरि, उनजी हालत ॾिसो था, जेकी मार्केट आहे, मेन मार्केट आहे, उहा बिल्कुलु ठिप थी वई आहे। कारोबार उते हले ई कोन थो, ऐं कारोबारी जेके आहिनि शहरी, उहे बिल्कुलु परेशान हाल आहिनि। ऐं जेको ठेकेदार आहिनि, हिसनि में ठिकाए ते विरहायल आहिनि न, इन टोटे में को 2 खां 3 ठेकेदार आहिनि। ऐं रूटीन में उते ट्रैफ़िक जाम आहे, रूटीन में रोड हादसा आहिनि, रूटीन में जेको आहे एक्सीडेंट थियनि था। आए रोज़ मां सम्झां थो कश्मोर ज़िले जूं कई जानूं ज़ाया थियनि थियूं। अंदाज़ो मुंहिंजो इहो आहे कि इन हफ़्ते जे अंदरि 3 खां 4 असांजा माण्हू इन रोड जे अजल जो शिकार थिया आहिनि। हीअ माना इन्हनि जी हालत आहे। ऐं असांजी जेको आहे नुमाइंदा आहिनि, उन्हनि खे बि घुरिजे यार, इहो उन्हनि जो ज़िलो आहे, उन ते थोरो ध्यानु ॾियनि। इन HIR खे घुराइनि यार, जेके जंहिंजो इहो फील्ड आहे उनखे घुराए DC ऑफिस में घुरायो वञे, उनखे पंहिंजे हाउस ते घुराए, उनखां पुछाणो कनि आख़िर इहो मयार छो आहे। असांजा रोड 6 महीना कोन था हलनि, असांजे रोडनि जी पोज़ीशन जेको आहे बिल्कुलु ख़राब खां ख़राब थींदी थी वञे। ऐं ॿिए तरफ़ तव्हां ॾिसो, पंजाब सादिकाबाद में तव्हां दाख़िल थियो, तव्हांखे माहौल ई चेंज मिलंदो। जेके सियासी समाजी तंज़ीमूं आहिनि, आख़िर उहे इन सॼे मामले ते ख़ामोशी छो अख़्तियार कयूं वेठियूं आहिनि? कहिड़ा सबब आहिनि? भईजन ॾिसो न, शहर जूं जेके तंज़ीमूं आहिनि उहे हिकु त सियासी ऐं समाजी तंज़ीमूं आहिनि। हर माण्हू पंहिंजी वठ पकड़ में लॻो पियो आहे। हालांकि मेन इशूज़ आहिनि, इन्हनि ते ॻाल्हाइणु घुरिजे। सियासी तंज़ीमूं हुजनि, मज़हबी हुजनि या सोशल तंज़ीमूं हुजनि, उन्हनि खे इन ते इन इशूज़ ते जेको आहे टाक करणु घुरिजे। पर उहे नथा ॻाल्हाइनि, अलाए छो नथा ॻाल्हाइनि, निकिरणु घुरिजे। ॿियो त अवेयरनेस जो वॾो मसइलो आहे। कश्मीर जा जेके माण्हू आहिनि न, सुभान साहिबु, मां इहे चवंदुसि बसि छा इन लाइ चइजे, पर असांजे अंदरि जेकी बहसी आहे न, बहसी, उहा ॾाढी ॾुखी आहे। माना असां ॾिसंदा आहियूं बाबा हिन में कंहिंजो इंटरफेयर आहे, हिते या न ॻाल्हाइणो आहे असांखे। चाहे असां हक़ ते हुजूं, चाहे बिल्कुलु परफेक्ट असां हुजूं न, जॾहिं ॾिसंदासीं यार ठेकेदार त को भोतार जो मीर जो माण्हू आहे, पोइ असां साइड थी वेंदासीं। मां सम्झो कश्मीर जा माण्हू ॾिघणा माण्हू आहिनि, बहस टाइप माण्हू आहिनि असां सां गॾु। ईअं न को असां अलॻि आहियूं कश्मीर खां, असां सां गॾु अहिड़े टाइप माण्हू आहिनि, उहे पंहिंजे हक़नि जी ख़ातिर आवाज़ नथा उथाइनि। ऐं इन लाइ असां पोइते आहियूं। हालांकि सिंध जो आख़िरी ज़िलो आहे, पहिरियों बि तव्हां हिनखे चई सघो था। हिते त माना असांजे सिंध जे अंदरि अहिड़ा रोड रस्ता हुजणु घुरिजनि हा, तालीमी निज़ाम में, सिहत जे निज़ाम में टॉप ते हुजूं हा, ताकी बलोचिस्तान ऐं पंजाब जा माण्हू जेके असां वटि अचनि हा, त उहो ॾिसे न यार सिंध ज़बरदस्त, शुरूआत ई ज़बरदस्त जितां थिए त पोइ त माशाअल्लाह सिंध पूरी सुहिणी हूंदी। अच्छा अब्दुल भाई, तव्हां पंहिंजे जेको ॻाल्हि में चई वियो त भई जेको नेशनल हाईवे आहे, जेको इदारो आहे, उहो वफ़ाक़ी इदारो आहे, उहो सूबाई इदारो न आहे। पाण तव्हांजी ॻाल्हि बिल्कुलु मां हुनखे अॻिते वधायां थो त पाण जॾहिं देरामोड़ क्रॉस करे राजनपुर जे हदनि में दाख़िल थियूं था, त उते रोड अगरि साॻियो ई रोड हुजे, साइटा वारनि ठाहियो, उते उहो रोड जो कमु थियो, पर पाण वटि उन रोड जो कमु न थियो। ऐं हुन रोड ऐं हिन रोड में अॼु बि फ़र्क़ु आहे। साॻे टाइम ते अगरि तव्हां निंड में पिया हुजो ऐं तव्हां हितां जेको आहे पंजाब जे कंहिं शहर इस्लामाबाद खां रवाना थियो,
जॾहिं तव्हांखे झाको अचे तव्हां सम्झो तव्हां मुरिशाक में पहुची विया इन जो सबबु छा आहे त असां जेके चूंडियल नुमाइंदा आहिनि उहे आवाज़ बुलंद नथा कनि NHA सां जेको इंतिज़ामिया आहे उन सां नथा ॻाल्हाइनि या जेको ठेकेदारी सिस्टम आहे उन में कमीशन जो फ़र्क़ु आहे त उते भला रोड ठहनि था हिते ख़राबु रोड आहे सबबु छा आहे? भई ॻाल्हि इहा आहे की जेके असांजी अवाम आहे न अवाम मां चवंदुसि अवाम ॾे ॾोह आहिनि इहे अवाम पुछाणो कनि न असांजे नुमाइंदनि खां उन्हनि खां पुछनि पिया छो रुझान में रोड भलो आहे त कश्मीर में छो न सादकाबाद में रोड सुठा आहिनि त कश्मीर में छो न साॻी NHA आहे न साॻी इहे अथॉरिटियूं आहिनि न आख़िर उते ऐं उते में फ़र्क़ु कहिड़ो आहे या असांजो ॿियो को कसूर आहे त उहो ॿुधाइनि मां सम्झां थो सभ खां पहिरियों असांजो कसूर आहे असांजे माण्हुनि जो असांजे अवाम जो कसूर आहे जो हू चूंडियल नुमाइंदनि खां नथा पुछनि जॾहिं तव्हां चूंडियल नुमाइंदनि खां कोन पुछंदा उन्हनि जेके आवाज़ बुलंद न कंदा त पोइ उन्हनि खे त हज़ारे ई कम आहिनि न काॾे वञे चूंडियल नुमाइंदा मां नथो सम्झां चूंडियल नुमाइंदा जेको आहे तव्हां जॾहिं उन खां पुछंदा उहो उन्हनि खां न पुछंदा असांजो कसूर आहे असां एहतिजाज कयूं असां स्ट्रगल कयूं इन्हनि जे ख़िलाफ़ु एप्लीकेशन मूव कयूं अॼुकल्ह त वेब पोर्टल लॻो पियो आहे PM जो प्लस में अॼुकल्ह त मां सम्झां थो माहौल आहे ॿुधण जो थोरो अवेयरनेस जी ज़रूरत आहे असांजे माण्हुनि खे निकिरण जी ज़रूरत आहे जॾहिं असांजा माण्हू ॿाहिरि निकिरंदा जॾहिं असांजा माण्हू पंहिंजे मदद पाण अची प्रेस क्लब पहुचंदा पंहिंजे हक़नि लाइ मां नथो सम्झां असांजा नुमाइंदा असांखे मुंहुं मटाईंदा न NHA वारनि जी ज़रूरत आहे जो असां वटि दोहरो मयार रखंदा। अच्छा अफ़ज़ल भाई ॾिसो इहो त रोड वारो मैटर आहे ठीकु आहे रोड जॾहिं ठहनि सो ठहनि हाणे पाण इहो हिकिड़ो आवाज़ु बुलंद कयो आहे त उमेद आहे असांजो आवाज़ु उन्हनि ताईं पहुचंदो पर हिते इहो आहे ट्रैफिक जेके कानून आहिनि हिकु त असां वटि रोड जेके तबाह हाल आहिनि असांजे माण्हुनि में तव्हांजी ॻाल्हि ठीकु आहे अवेयरनेस न आहे पर ॾिसो हिकिड़ी मोटरसाइकिल ते 4-4 माण्हू नियाणियूं खणी औरतूं खणी ॿार खणी निकिरनि था ताज़ो खोड़ अहिड़ा हादसा थिया आहिनि मां तव्हां ॿुधायां मलिक जो जेको सुई रोड ते हादसो थियो उहो मोटरसाइकिल ते 5 माण्हू सवार हुया ऐं कुझु ॾींहं पहिरियां जेको कंधकोट रोड ते हादसो थियो उनमें बि जेको आहे त ॿार समेत 5 माण्हू हिकु मोटरसाइकिल ते सवार हुया माण्हुनि में अवेयरनेस न आहे माण्हू पंहिंजा ॿार बचा खणी करे मोटरसाइकिल ते निकिरी पवनि था ऐं लाइसेंस जेको सिस्टम कोन्हे त मोटरसाइकिल लाइसेंस कंहिं वटि हुजणु घुरिजे ऐं जेको आहे त इहो कमु मुंहिंजे ख़्याल में NHA वारनि जो न आहे इहो कमु पुलिस वारनि जो आहे ट्रैफिक पुलिस मुंहिंजे ख़्याल में आहे बि सही पर उनजो को जेको फ़ाल किरदारु नज़र नथो अचे ऐं इन तरीक़े सां मुंहिंजे ख़्याल में इन ते ख़्यालु करणु घुरिजे त जेके रक्षा नंढा ॿार हलाइनि था जंहिं सबबु हादसा थियनि था या मोटरसाइकिल वारा माण्हुनि खे हेलमेट पातल न आहे छा भला ट्रैफिक जो कानून ते जेको निज़ाम जीअं मां पहिरियों चयो त पुलिस मुंहिंजे ख़्याल में आहे पर आख़िर उनखे फ़ाल नथो कयो वञे जेके तव्हां सियासी समाजी जेके तंज़ीमूं आहियो आख़िर उहो पंहिंजे माण्हुनि खे तव्हां इहा अवेयरनेस छो नथा ॾियो? भईजन तव्हां बिल्कुलु सही चयो इहो हिकिड़ो वॾो अलमियो आहे असांजो कश्मीर जो 8 सालनि जो 10 सालनि जो 12 सालनि जो जेको ॿारु आहे उहो बि बाइक ते हूंदो आहे ऐं वॾी स्पीड में बाइक हलाईंदो आहे ऐं रोज़ु मामूल आहे अॼु बि हिकिड़ो ॾखण बंगले में वाक़ियो थियो आहे जंहिंमें 8 सालनि जो जेको आहे ॿारड़ो फौत थी वियो आहे ऐं हिकिड़ो माण्हू ज़ख़्मी आहे ऐं ट्रैफिक पुलिस मूंखे त कश्मीर में नज़र कोन ईंदी आहे ऐं इन खां अलावा कॾहिं कॾहिं हिकिड़ो सिपाही प्रेस क्लब जे अॻियां बीठो हूंदो आहे कॾहिं कॾहिं उहो बि बग़ैर ड्रेस जे ख़बर न पवंदी आहे उहो ट्रकनि खे रोकण लाइ या ट्रकनि वारनि सां मामला सेट करण लाइ इहा ख़बर ई न पवंदी आहे ॿी ॻाल्हि इहा भाईजान तव्हां लाइसेंस जी ॻाल्हि कई लाइसेंस त परे जी ॻाल्हि आहे उन्हनि खे जंहिंजी एज बि कोन्हे जंहिंजी एज लिमिट बि कोन्हे उन्हनि खे रोकण लाइ बि तयारु न आहिनि हिते छा आहे त हिकिड़ो निज़ाम आहे असांजा माण्हू जेके असर रसूख़ कुझु वधी वियो आहे न मिसाल तौरु मुंहिंजे कंहिं नंढड़े खे पकड़ियो मां फौरी फ़ोन करे वठंदुसि साईं मां जेको आहे साफ़ी आहियां मां जेको आहे जमा इस्लामी जो अमीर आहियां उहो फौरी वीचारा पुलिस वारा मजबूर थी छॾे ॾींदा हीउ जेको निज़ाम ख़राबु आहे हेठि खां वठी मथे ताईं जेतिरे ते इहो ठीकु न थींदो मां सम्झां थो इहे मामला हलंदा रहंदा एक्साइज़ वारनि खे बि घुरिजे त इन ते सख़्ती कनि जेके लाइसेंस न आहे उन्हनि खे मोटरसाइकिलनि ते चालान ॾियनि ऐं इन खां अलावा जेके ट्रैफिक पुलिस वारा आहिनि असां जेको आहे SSP हिकिड़ो बहितरीनु माण्हू आयो उमेदु रखूं था उहो ट्रैफिक अमलो हिते बाक़ाइदा हायर कंदो ऐं उहे पंहिंजूं ड्यूटियूं उन्हनि खां वठंदो हीउ जेको हले थो रोज़ु मामूल आहे नौजवान ज़ख़्मी थियनि था 4-4 5-5 ॼणा मोटरसाइकिल ते वेहनि था असां वटि लाशूं अचनि थियूं इन खां बि उहो असांखे बचाईंदो इहो जॾहिं तंज़ीम इन पुलिस जॾहिं एक्टिव थी वेंदी मां सम्झां थो इहे सारा मामला कवर थी वेंदा। वॾी वॾी महिरबानी अफ़ज़ल साहब तव्हां असांजे प्रोग्राम शिरकत नाज़रीन तव्हां जेको आहे जेको आहे तव्हांजो जमा इस्लामी कश्मीर जो अमीर आहे अफ़ज़ल तां कलवड़ साहब उनजी गुफ़्तगू ॿुधी आहे उहा इहा उमेदु कनि था त जेका इंतिज़ामिया आहे उहा उन पासे तहरुक वठंदी ऐं जेके हादसा थियनि था उनखे रोकथाम लाइ बि कोशिशूं कंदियूं उन सां गॾोगॾु असां इहा उमेदु कयूं था पंहिंजे चूंडियल नुमाइंदनि खां ऐं जेको आहे त नेशनल हाईवे अथॉरिटी खां त घटि में घटि असांजे हिन आवाज़ खे वरनाईंदा ऐं जेके असांजा मामलात आहिनि कश्मीर जा उमेदु आहे त उहे हल कंदा सुभाणे वरी कंहिं ॿिए शूब कंहिं ॿिए महिमान सां मुलाक़ात थींदी असांखे इजाज़त अल्लाह भाई।